तव्हांखे अपडेट कंदालूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। पीटीआई अॻवाननि जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान बदनज़मी साफ़िन एहतजाज कयो आहे। पीटीआई अॻवाननि ख़िलाफ़ नारेबाज़ी पिणु कई वई। बिल्कुलु नाज़रीन, तव्हांखे ॿुधायूं पिया फवाद चौधरी ऐं सहाफ़िन में सख़्त जुमलनि जी ॾे वठि। सहाफ़िन फवाद चौधरी खां माफ़ी वठण जो मुतालबो करे छॾियो आहे, जॾहिं त फवाद चौधरी पारां माफ़ी वठण खां इनकार कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, तव्हांखे ॾियूं पिया इस्लामाबाद में सुप्रीम कोर्ट ॿाहिरां पीटीआई अॻवाननि जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान बदनज़मी थी। सहाफ़िन पारां एहतजाज कयो वियो। पीटीआई अॻवाननि ख़िलाफ़ु नारेबाज़ी बि कई वई आहे। फवाद चौधरी ऐं सहाफ़िन में सख़्त जुमलनि जी ॾे वठि थी। सहाफ़िन फवाद चौधरी खां माफ़ी वठण जो मुतालबो कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद में रिपोर्टर सुभान खोसो खां। जी सुभान, अपडेट कजो। जी सुभान, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, सुप्रीम कोर्ट ॿाहिरां जिते मीडिया जी टॉक लाइ डाइस लॻल हुई, उते जेको आहे अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी पहुतो गुफ़्तगू करे रहियो त सहाफ़ी मतीउल्लाह जान पारां खे सवाल कयो त फराह खान कहिड़ा हली वई आहे, जंहिंजे जवाब में जेको आहे त जवाबु ॾियण जे बजाए जेको साबिक़ अॻूणो जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे उन इहो चयो आहे त तूं किराए जो टट्टू आहीं ऐं जेको आहे त तूं पैसा वठी करे किथां पैसा वठी ईंदो आहीं, उन खां पोइ सवाल कंदो आहीं। अहिड़े जेको आहे त उन रवैये खां पोइ सहाफ़िन पारां बाइकाट कयो वियो ऐं इहो चयो वियो त जेसीं ताईं फवाद चौधरी माफ़ी न वठंदो तेसीं ताईं जेको आहे त उनजी जेको आहे गुफ़्तगू जो बाइकाट कयो वेंदो। पर सहाफ़िन जे बाइकाट बावजूदि ऐं नारेबाज़ी बावजूदि जेको आहे त फवाद चौधरी माफ़ी वठण खां बि इनकार कयो ऐं मुसलसल जेको आहे त गुफ़्तगू करण जी कोशिशि कंदो रहियो। जंहिंखां पोइ सहाफ़िन नारेबाज़ी बि कई। उन खां पोइ जेको आहे त सहाफ़िन पारां जेके माइकूं रखियल हुयूं उहे पाण मुरादो हुते हटायूं वयूं ऐं उन खां पोइ जेको आहे फवाद चौधरी जेको आहे त अंदरि सुप्रीम कोर्ट में रवानो थी वियो। सहाफ़िन सख़्तु एहतजाज कयो ऐं इहो चयो तेसीं माफ़ी न वठंदो तेसीं ताईं जेको आहे त बाइकाट पर जेको फवाद चौधरी बज़िद रहियो ऐं उन माफ़ी न वरिती ऐं उन खां पोइ सहाफ़िन मजबूर थी करे जेके डाइस ते जेके माइक रखियल हुयूं हटाए छॾियूं। जी ठीकु आहे सुभान, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां गॾु करण लाइ।